और मेहमान संत मिली वञनि, गुरुदेव मिली वञनि, या कोई महिमान ओचितो अची वञे, या फ़क़ीर घुर्जाऊ अची वञे, जे उहो उन जी असां शेवा कंदासीं त असांजी फलीभूत थींदी, उहो असांजो भाग्य उदय करे वेंदो, भाग्य जी रेखा खोले वेंदो। इहो संत तुलसीदास रामायण में चवनि था पिया, उन्हनि जी अनुभव जी वाणी हूंदी आहे। प्रेमियो, इहा असांजी भाग जी निशानी आहे। पर शास्त्र में बि चयल आहे, सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जन बि चयो आहे त असां वटि भॼन ऐं भोजन जो भंडारो अखंड चालू हूंदो आहे। प्रेम प्रकाश मंडल में कहिड़े बि मंदर में आश्रम ते वेंदो, भॼन भोजन ज़रूरु मिलंदो। इहो संतनि जो आदेश हूंदो आहे। हुनजो इहो ई चवणु हूंदो आहे त जेको बि प्रेमी श्रद्धालु संत फ़क़ीर अचे त कुझु न कुझु खाई वञे भंडारे मां खाई वेंदो त उहो भंडारो वधंदो ई वधंदो। ॾियण में ई आनंदु आहे प्रेमियो, ॾियण में ई आनंदु आहे। इन जे करे ॾियण जी आदत असां पाण में विझूं, ॿारनि में बि शुभ संस्कार विझूं। ॿियो, अमृत वेले उथूं, अमृत वेले उथी करे गुरू ऐं माता पिता जे चरणनि में शीस निवायूं। शीस निवाइण सां असांखे आसीस मिलंदी जेका 4 चांद लॻाईंदी। प्रातः काल उठ के रघुनाथ मात पिता गुरु नाम ऐं माता, उन्हनि जे चरणनि में तीर्थनि जो वासो आहे। हुननि जी कृपा सां ई असांखे हीउ मंश जनम मिलियो आहे। माता पिता जी कृपा सां असांखे मंश मिलियो। वरी असांजो सफल करण लाइ असांखे गुरुदेव मिलिया, जिन जे शरण में अचण खां पोइ असांजो ही लोक परलोक सुहेलो थियो। पर असां उन्हनि जे आज्ञा में हलूं, उन्हनि जे जेके वचननि असां पंहिंजे हृदय में पंहिंजे जीवन में आणियूं त पोइ असांजो आईंदड़ ठहंदो। आचार्य सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जन पंहिंजे टंडे आदम में दरबार ते सभिनी संतनि श्रद्धालुनि खे चवंदा त प्रभात जो उथी करे सनानु करे पंहिंजी क्रिया लाइ चांहि पी करे उन प्रभु परमात्मा जे नाम में लीन थी वञूं। अमृत वेले अमृत जी कणी वरसंदी आहे, जेको भाग्यवान हूंदो उनखे उहा प्राप्त थींदी। इन जे करे सवेल सुम्हिजे सवेल उथिजे, अवल धणीअ जो नालो ॻणिजे। उन जी दया सां असांजो सॼो ॾींहुं सुठो वेंदो। असांखे जेके 5 विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार अंदरि वेड़े विया आहिनि, जिन जे करे असांखे ही दुख अचनि था पिया, अशांति अचे थी, अज्ञान वस करे वियो आहे, उनखे शांत करण जे लाइ नाम सुमरण की। कलयुग केवल नाम आधारा, सुमर सुमर नर उतरे पारा। कलयुग में असां कठिन तपस्याऊं न थी सघंदियूं, पाठ पूजा हवन न थी सघंदा। इहे त्रेता द्वापर में सतयुग में हुया, पर असांखे कलयुग में भॻवान छूट छॾी आहे। चईं कलयुग में तव्हांजो हिकिड़ो ई आधार आहे, भाई कलयुग केवल नाम आधारा, सुमर सुमर नर उतरे पारा। संकीर्तन में असांजे तारियूं वॼाइण सां असांजा पाप भस्म थियनि था। मुख पवित्र करण सां, मुख सां चवण सां असांजो मुख पवित्र थिए थो पियो। ॼाणे में अणॼाणे में असां घटि वधि कंहिंखे ॻाल्हायूं था, असांखे वाणीअ सां पाप थियनि था पिया। उहे दूरि करण जे लाइ असांखे मुख सां पवित्र प्रभु जो नाम सुमरण खपे। श्री राम भक्त हनुमान उन प्रभु परमात्मा जे नाम खे रटियो, पर रग रग में श्वास श्वास में नस नस में उनखे यादि कयो। अॼु बि उन जे मंदरनि में वञी असां उनखे पूजा अर्चना कयूं था पिया। चवंदा आहिनि भॻवान खां भगत जो नालो ऊचो थींदो आहे। भगवत गीता में भॻवानु चए थो पियो, संत मुंहिंजो हृदय आहिनि, हृदय में मुंहिंजे वसियल आहिनि। जेको बि श्रद्धा प्रेम विश्वास रखी उन्हनि जे शरण में अचे थो, उन्हनि खे कुझु बि खाराए थो, उन्हनि जी शेवा करे थो, ॼण मुंहिंजी शेवा कई थो। मां पंहिंजो वचन भंग करे सघां थो, पर संत ऐं भगत जो वचन कयल मां उहो पूरो कयां थो पियो। मूंखे कहिड़ी बि तकलीफ़ अचे, कहिड़ो बि मूंखे अवतार, कहिड़ो बि पाठ अदा करणो हुजे, मां उनजो पूरो कयां थो। संत नामदेव थी गुज़रियो आहे पंढरपुर में, उनखे 72 दफ़ा भॻवान जो दर्शन कयो। हुन में पशुनि पखियुनि में बि भॻवान जो दर्शन कयो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, हुनजो मन कंहिं महिल चवंदा आहिनि न, मन में अची शैतान वेहंदो आहे त डोलायमान थींदो आहे, मन अशांत थींदो आहे। पोइ असांखे कुझु नेम पाठ करण जी
इच्छा न थींदी आहे। नामदेव खे उन ॾींहुं को उहा घड़ी थी वई, सुबुह जो सुम्हणी आसणी खणी उन नदीअ जे किनारे ते वञे थो पियो, पर उते बि हिनखे मन न पियो लॻे। पासे में हिकिड़ो भील आयो ऐं मछियूं मारणु लॻो। मछियूं फासाए करे उनजो इहो जीविका हूंदी। संत नामदेव चए थो प्यारा इहो कार्य न कर, हीउ पाप जो कार्य आहे। ॿिया केतिरा ई धंधा आहिनि तुंहिंजे पेट पालण जे लाइ, तूं हीअ जीव हंसा छो थो करें। भक्तनि ऐं संतनि खे दया ईंदी आहे त कंहिंखां बि पाप कर्म न कराईंदा, कंहिंखे बि अज्ञान जो रस्तो न ॾींदा, ज्ञान जो रस्तो ॾींदा, सुमत जो रस्तो ॾींदा। प्रेमियो संत नामदेव केतिरा ई दफ़ा चयईं, पर भील हिनखे चए थो मुंहिंजो इहो कार्य आहे, मुंहिंजो इहो धंधो आहे, मां पेट पालींदो आहियां। आख़िर संत नामदेव इहो सही न सघियो, पासे में चयईं मुंहिंजे हीअ वेहंदो त मुंहिंजे मन में अशांति थींदी, मूंखां सही न थींदो, जीव हंसा थी रही आहे, मूंखां उहा सहन नथी थिए। सभई चओ सतनाम साखी जय श्री। आख़िर संत नामदेव सिमरणी ऐं आसणी खणी करे पेरे पंधु हलंदो हले थो, घिटियूं रस्ता घुमंदो घुमंदो, पुठियां भील बि हुनजे पुठियां अचे थो पियो। चए थो तूं मूंखे मना थो करे, तूं केरु थींदो आहे, तूं पंहिंजो नाम जपे, सत्संग कर, कीर्तन कर, किन मूंखे झले थो पियो। पुठियां भील, अॻियां संत नामदेव। आख़िर घिटियूं घुमंदो घुमंदो, रस्ता घुमंदो, आख़िर हरि विठल भॻवान जे मंदर में अची पहुतो। साम्हूं मंदर में अची करे दर्शन करे थो पियो। अधु मिंट खां पोइ भील उन में नज़र अचे थो पियो, वाइरो थी वियो। चए थो भील त उते वेठो हुयो नदी जे किनारे, हीअ पुठियां कीअं आयो। वरी अखियूं मेटे थो पियो त हिनखे वरी हरि विठल भॻवानु वरी अधु मिंट में भील जो दर्शन थियो। हिन जो मथे में चकर खाइणु लॻो त हीउ छा थी वियो। हुते भील वरी उते ई भॻवानु दर्शन थो ॾे, इहा कहिड़ी लीला आहे प्रभु परमात्मा जी। मुंझी पियो, भॻवान खे यादि करणु लॻो, प्रभु मूंखां एतिरी परीक्षा न वठो, मूंखे पंहिंजो साॻियो दर्शन स्वरूप करायो, जेको मां रोज़ु पंहिंजे अखियुनि नेणनि सां तव्हांजो दर्शन कंदो आहियां। मुंहिंजा नेण ठणंदा आहिनि, मां कीर्तन कंदो आहियां, मूंखे आनंद ईंदो आहे, मुंहिंजे रग रग में तव्हांजो नालो यादि आहे। भॻवानु भगत जी उहा सही न सघियो, अशांति। आख़िर उन मूं वाणी निकिरी थी भॻवान जी, हे भगत नामदेव, अॼु तूं नेम खे तूं टाड़ियो, उन नेम खे पालण जे लाइ मूंखे हीउ पाठ अदा करिणो। तूं नेम सां मुंहिंजो अची दर्शन कंदे, मां बि तोखे नेम सां अची ॾिसंदो हुयुसि, दर्शन कंदो हुयुसि। तूं कीर्तन कंदे तूं लीन थी वेंदी, तोखे ख़बर न पवंदी, सुध बुध भुलिजी वेंदी हुई। अॼु तूं हीअ लीला कई रची जो तूं मूंखां परे थी करे उन नदीअ जे किनारे ते वेठे। चयईं मां नेम तुंहिंजो पालण जे लाइ ई मां हीउ पाठ अदा कयो। प्रेमियो ॾिसो, भगत जी नेम पालण जे लाइ भॻवानु कहिड़ो बि पाठ अदा करे थो पियो। इन जे करे जेको बि प्रेमी श्रद्धालु गुरूअ जे चरणनि में, गुरूअ जे मंदर में, गुरूअ जे आस्थान ते नेम सां टेम सां अचे थो, उनजो खेम माना कल्याण अवश्य थियण वारो आहे। सभई चओ सतनाम साखी जय श्री। जय श्री। नेम में टेम में वॾी शक्ति आहे। असां नेम टेम कयूं प्रभु प्रेमियो, असां 21,600 श्वास सॼे ॾींहं में 24 कलाकनि में प्रभु असांखे श्वास खणण लाइ ॾिए थो। एक घड़ी आदि घड़ी आदि का पुनाद, संत जना की गोष्ठी कटे कोट अपराध। हिकु घड़ी अधु घड़ी, उन जी बि अधु घड़ी माना पाव घड़ी। 3 कलाके जी हिकु घड़ी थींदी आहे, उनजो अधु थींदो आहे 1.5 कलाक, वरी उनजो अधु थींदो आहे मुनो कलाक। असां मुनो कलाक बि उन प्रभु परमात्मा खे या सत्संग में वेही उन प्रभु परमात्मा खे यादि कयूं त असांखे कोटि माना करोड़नि जन्मनि जा पाप भस्म थियनि था। इहा शास्त्रनि ऐं संतनि जी वाणी आहे प्रभु प्रेमियो। बाक़ी जेका जीवन आहे असां उहा सुंदर सुपात्र औलाद वांगुरु गुज़ारियूं, पंहिंजो नेम टेम ठाहियूं। हिते असांखे जेके हीअ यात्रा थी आहे तीर्थनि जी, धामनि जी, असांखे अचण मां इहो ई माना नेम करणु खपे त असां कुझु न कुझु सिखियाऊं सुंदर खणी वञूं, जेके पंहिंजे जीवन में अपनायूं, पंहिंजे घर में बि ॿारनि में शुभ संस्कार बणियूं, त असांजो लोक बि सुहिलो थींदो, परलोक बि सुहिलो थींदो।
संत चइनि प्रकारनि जी आसीस कंदा आहिनि। हिकिड़ो त नज़र सां कंहिंखे निहाल कंदा आहिनि, कंहिंखे बि नज़र सां निहारनि त उनजो कल्याण थींदो आहे, उनजे मन खे शांती थींदी आहे, उनजे मन में तेज ईंदो आहे, उनजे मन में प्रेरणा थींदी आहे त राम नाम जो उनजे गुरूअ ॾिनल जो नाम जपिया। ॿियो जे पुठीअ ते हथु घुमाईंदा आहिनि त प्यारा तुंहिंजी पुठि क़ाइमु रहंदी। टियों नंबर जे तव्हांजे मथे ते हथु घुमाए त प्यारा तुंहिंजी मान शान वारी ज़िंदगी गुज़रंदी। चौथो नंबर थींदी आहे लिकल आसीसा, उहा सतगुरु महाराज संत गुरुदेव कंहिं कंहिं वक़्तु उहा कंदा आहिनि। उहा थींदी आहे अंदर जी, मन जी, दिलि जी आसीस। करोड़े कोह पंधनि ते बि जे गुरु महाराज खे कोई भगत प्यार सां, श्रद्धा सां, निम्रता सां अभिमान टोड़े करे, अभिमान छॾे करे उनखे यादि करे थो त हे गुरुदेव भॻवान मुंहिंजी रक्षा करियो, रक्षा करियो, मां तव्हांजे शरण में आयो आहियां। प्रेमियो करोड़े कोह पंधनि तां गुरुदेव उनजी रक्षा करे थो पियो। इहे घणा ई मिसाल असां ॾिठा आहिनि। टुकर हिकिड़ो नदीअ में वहायो, उहो दुर्वासा खे हथु न आयो, वरी ॿियो, वरी टियों, आख़िर टियों दफ़ो दुर्वासा खे उहो हथ में अची वियो, पंहिंजो अंग ढके करे ॿाहिरि निकितो। द्रौपदीअ खे उहा आसीस कयईं, पुत्री जीअं तुंहिंजी मुंहिंजी हीअ लॼ शर्म जी रखीअ थी, मूंखे अंग ढकियो अथई, तीअं वक़्त ते भॻवानु तुंहिंजी सहायता कंदो। त उहो द्रौपदीअ जो कयल दान 3 टुकर साड़ीअ जा हुनखे करोड़े साड़ियूं थी मिलियूं। प्रेमियो एॾो दान जो वॾो महात्म आहे। असां ॾियणु सिखूं। संत महात्माऊं ॾींदा रहनि था, ॾींदा रहनि था, ॾींदा रहनि था, असांखे प्रेरणा कनि था त प्यारा प्रेमियो तव्हांखे भॻवानु ॾिनो आहे त कुझु संत फ़क़ीर, तीर्थ ब्राह्मण, न्याणी, गौ माता खे ॾियो। ॾींदा रहो, ॾींदा रहो, कंचन कणे मां केच थींदा। कुर्मी दाणा विझंदो आहे, ॿिज विझंदो आहे कणिक जा, त हुनखे पोइ हरियाली ईंदी आहे, लखे उहे दाणा कणिक जा पैदा थींदा आहिनि। तीअं ही बि जेको धर्म जो आहे, धर्म करण सां धर्म वधंदो आहे, धर्म असांजी रक्षा कंदो आहे। धर्मो रक्षते रक्षते, धर्म ते असां हलंदासीं, धर्म ते असां शुभ कर्म कंदासीं हली करे, त धर्म असांजी औखी सौखी में रक्षा कंदो। इहो संत महात्माऊं असांखे प्रत्यक्ष ॾेखारे रहिया आहिनि। असां सत्संग ॿुधूं था, पर असां पंहिंजे जीवन में हंडायूं नथा। जीवन में जे असां हंडायूं, उते कुटुंब परिवार में बि हंडायूं, त असांजे घर में राम राज ईंदो। कंहिंजो बि कयल अजायो न वेंदो आहे, जिन सेविया तिन पाया मान। संत महात्माऊं शेवा जो बि बिज पोखीनि था, नाम सिमरन जो बि, सत्संग जो बि, शुभ कर्म करण जो बि। हुननि जूं हुंडियूं पांडियूं नथियूं हलनि, कारखाना नथा हलनि, पर हुननि जो सत्कर्म, शुभ कर्म, धर्म हले थो पियो, जंहिंजे करे हुननि जो जुग जुग में नालो आहे। प्रभु प्रेमियो, तव्हां हेॾो कोह पंधु करे तीर्थ यात्रा, इहा प्रेरणा सतगुरु स्वामी शांति विकास महाराजनि जी, आसीस स्वामी देव प्रकाश महाराजनि जी थी आहे, जो असांखे इहा यात्रा मिली आहे। इन जो असां भरपूर लाभ वठूं। इहो लाभ वठणु इहो आहे जो असां हितां हलण खां पोइ, घर में पंहिंजे परिवार में पहुचण खां पोइ पंहिंजे जीवन में परिवर्तन आणियूं, शुभ संस्कार आणियूं, सुमति जो दान घुरियूं। जहाँ सुमति तहाँ संपत्ति नाना, जहाँ कुमति तहाँ विपद निदान। सतगुरनि संतनि जी दर्शन जो, शेवा जो, उन्हनि जे संग जो इहो ई फल आहे त असां बि उहे कुझु शुभ संस्कार जीवन में अपनायूं। हुननि पंहिंजो जीवन में उतारियो आहे। अॼु लखें प्रेमियुनि श्रद्धालुनि जो भलो चाहिनि था, उन्हनि खे पंहिंजे लीके में आणे करे उन्हनि जो जीवन सुधारनि था, उन्हनि जे धन खे सफलो कनि था पिया। त असां बि उहे ई प्रेरणाऊं खणूं। असांखे अचण मां इहो ई करणु खपे त असांखे जेके बि अवगुण आहिनि उहे मिटायूं, अवगुणनि खां किनारो कयूं, पंहिंजी तंदुरुस्ती आणण जे लाइ गऊ माता जी शेवा कयूं। कंहिं महिल बि का घड़ी अहिड़ी अचे बीमारीअ जी त गांइ माता जी शेवा कयूं। सतगुरु स्वामी शांति महाराजनि पाण गऊ माता जी शेवा कई। अॼु ॾिसो 1500 गऊ माता आहिनि। 15 गांयूं 1960 में गुरु महाराज सौराष्ट्र मां वठी आया, अॼु 1500 थी विया आहिनि। 15 मूं 1500। अॼु उन्हनि जी तन मन धन सां उन्हनि जी गऊ माता जी शेवा थी। उन्हनि मां लखें प्रेमियुनि जा दुख दूर थिया आहिनि।
गऊ माता हिते भी रक्षा करे थी, वैतरणी नदीअ में भी रक्षा करे थी। इन जे करे त गऊ माता दान कबी आहे। गऊ दान उत्तम दान, उन में 33 करोड़ देवताउनि जो वासो हूंदो आहे। संत उन जी रक्षा कंदा आहिनि। गऊ माता जी, गऊ धर्म जो अंग आहे। उनखे दिलि सां खाराइजे, उन जी दिलि सां शेवा कजे। त कहिड़ो बि संत हूंदो, असांजो गुरुदेव हूंदा, तव्हांखे ईअं चवंदा बाबा गऊ माता जी शेवा कर, गऊ माता खे खाराए। गऊ माता असांखे खाराए करे असांखे एतिरी पीड़ा कष्ट खां दूर थी करे, दवाउनि खां मुक्ति थी आणे। डॉक्टरनि जो मुंहुं नथो ॾिसणो पए, लखें रुपया असांखे दवाउनि जा बचनि था पिया, पर असां कयूं नथा पिया। दान कयो त दिलि सां कयो। दान थींदो आहे दिलि सां, न कि धन सां। दिलि वॾी हूंदी त दान करण में ॾाढो आनंद ईंदो, मन में शांति ईंदी। इन जे करे प्रभु प्रेमियो, कंहिं महिल बि कुझु बि कष्ट अचे त गऊ माता जी 3 टाइम उनखे खारायो। ॾिसो तव्हांजो दुख दूर थो थिए। इहे केतिरा ई मिसाल आहिनि। ऐं वधीक अञा तव्हांखे कष्ट हुजे त ॿाटु खाराईंदा आहियूं असां गऊ माता खे। उहो ॿाटु खाराइण सां 1000 गायूं जंहिं महिल हिकु दफ़ो खाईंदियूं त तव्हां बेड तां उथी करे पंहिंजे परिवार सां सुखी जीवन गुज़ारींदा। संतनि महात्माउनि बि तव्हांजे दुख कष्ट हर प्रकार जे निवारण जे लाइ कुझु न को उपाउ ठाहिया आहिनि। जीअं डॉक्टर दवा ठाहींदो आहे, तीअं संत महात्मा बि असां लाइ केतिरा ई उपाउ ठाहिया आहिनि। पर असां उन्हनि जे शरण में अचूं, उन्हनि खे छा ॾियूं? पंहिंजो अभिमान ऐं 5 विकार उन जे चरणनि में रखूं, काम क्रोध लोभ मोह अहंकार। त असांजी जेका जीवन आहे आनंदमय सां गुज़रंदी। बोलियो गुरुदेव भगवान की जय। सभई प्यार सां चओ जय श्री कृष्ण, सिक सां चओ सतनाम साखी। बोल गुरुदेव भगवान की जय। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्री रामेश्वर भगवान की जय। आयो लाल कयो झूलेलाल। समय खे पंख न थींदा आहिनि, बिना पंखनि जे उॾामंदो वेंदो आहे। असांखे बि हिन यात्रा कंदे ॾिसो 6 ॾींहं गुज़री चुका हुजे, कीअं वक़्तु गुज़री वियो ख़बर कान पई। छल जेका बचियल समय जी सारणी आहे उहा बि साकार थी थिए। चओ हरे राम हरे राम। अचो हाणे परमात्मा खे प्रार्थना कयूं। घणो कुझु संसार में ॾिठो ॿुधो ॾिनो वरितो, घुमियासीं फिरियासीं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि रहियल आहे, परमात्मा जो दर्शन दीदार। ॿिया घणा ई दर्शन कयासीं, घणा ई माण्हुनि खे प्रसन्न कयोसीं, पर तॾहिं बि मन में तृप्ति कान थी आहे। तृप्ति तॾहिं थींदी जॾहिं अंदरि उजालो थींदो, मन मतवालो थींदो, प्रेम जो प्यालो पीबो, पोइ रग रग मां इहो आवाज़ ईंदो, जय श्री कृष्ण सतनाम सतनाम साखी। पाणो पसाए पाणो पसाए पाणो पसाए पाणो पसाए पाणो पसाए प्रभु प्यारा पंहिंजो पाण पसाए प्रभु प्यारा। जन्म जन्म जो प्यासी आया, जन्म जन्म जो प्यासी आया। हाणे तुंहिंजो दर्शन चाया, हाणे तुंहिंजो दर्शन चाया। दरस दिखाए दरस दिखाए दरस दिखाए दरस दिखाए दरस दिखाए प्रभु प्यारा पंहिंजो दरस दिखाए प्रभु प्यारा। पाण पसाए पाण
पसाए प्रभु प्यारा। भोगन में जीअं वञान फासी, भोगन में जीअं वञान फासी। भजन करे कटिया 84, भजन करे कटिया 84। कंठ लगाए कंठ लगाए कंठ लगाए कंठ लगाए कंठ लगाए प्रभु प्यारा, पंहिंजे कंठ लगाए प्रभु प्यारा। प्राण पसाए प्राण पसाए प्राण पसाए प्राण पसाए प्राण पसाए प्रभु प्यारा, पंहिंजो प्राण पसाए प्रभु तो हरे राम। प्यार सां चयो, जय दर्शन लाइ प्रभु 24 ई कलाक त्याग वेठो आहे, पर असां